नौशरो फिरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर एम हसन सूमरो। ठारू शाह सब्जी मंडी गोश्त मार्केट में कब्जा माफिया पारां ॿीहर कब्जा जारी छॾे त दुकानदार पंहिंजी दुकान जी अॾावत जो कमु शुरू करे छॾियो। शहरनि जी शिकायतुनि ते टाउन अमलो पहुतो त उन्हनि सां काउंसलर नोमान खोखर गारगन कई। उन मौक़े ते टाउन कमेटी ठारू शाह जे इंक्रोचमेंट इंस्पेक्टर बदरदीन उॾण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दुकानदार जमील खोखर गोश्त मार्केट में दुकान जे अॻियां कब्ज़ो करे अॾावत जो कमु करे रहियो हो त शहरनि शिकायत कई ऐं टाउन कमेटी ठारू शाह जे एडमिनिस्ट्रेटर मुनव्वर जमाली जे हुकुम ते असां उते पहुची कमु रोकरायो त काउंसलर नोमान खोखर आपे मां निकिरी मछड़जी पियो ऐं असांखे गारगन कई ऐं दबाव ॾिना त तव्हां केरु थींदा आहियो, असांजा कब्ज़ा था हटायो, ॾिसां कहिड़ो जवान जो पुटु आहे जो असांजो कब्ज़ो थो हटाए। हिननि टाउन ऑफिसर ऐं टाउन जे एडमिनिस्ट्रेटर खां मुतालबो कयो त काउंसलर नोमान खोखर जो करायल कब्ज़ो ख़त्म करायो वञे, न त ॿी सूरत में काउंसलर नोमान खोखर मथां ड्यूटी अटका जो केस दाख़िल कराईंदासीं ऐं को बि नुक़सानु थियो त उन जो ज़िम्मेवार काउंसलर ई रहंदो।